पाकिस्तान स्टील मिल जी बहाली लाइ पुरियतन पाकिस्तान मार्केट खां मलीर प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे सख्त एहतजाज कयो। पाकिस्तान स्टील मिल जी जबरी बरतरफ़ थियल समय पुरियतन पारां आल एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी जी अॻवाननि धणी बख़्श समो, आसिम भट्टी, अब्दुल हक चना ऐं सरवर न्याज़ी जी अॻवानी में स्टील मिल टाउनशिप पाकिस्तान मार्केट खां मलीर प्रेस क्लब ताईं पैदल रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन स्टील मिल इंतज़ामिया ऐं वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान स्टील मिल खे ताला हणी हज़ारें पुरियतन खे बेरोज़गार कयो वियो आहे। हिननि चयो त स्टील मिल खे बहाल करण बदिरां स्टील मिल खे बंदि कंदड़ वज़ीर आज़म इमरान ख़ान इलेक्शन खां अॻु अवाम सां वाइदा कया हुआ त 1 करोड़ नौकरियूं ॾींदुसि ऐं कंहिं बि पुरियत खे बेरोज़गार न कयो वेंदो, पर अफ़सोस स्टील मिल जी 5000 मुलाज़िमनि खे जबरी तौर बरतरफ़ करे खेनि फ़ाक़ाकशी ते मजबूर कयो वियो आहे। अॻवाननि चयो त स्टील मिल जी तालाबंदी खां पोइ जबरी बरतरफ़ थियल पुरियतनि खे मुआवज़ो अणपूरो मुआवज़ो ॾियण जी आछ कई वई आहे, जेका पुरियत कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। स्टील मिल जे पुरियतनि सां तारीख़ी ज़्यादती कई वई आहे। मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो 5000 मुलाज़िमनि खे हिक धक सां कढी बेरोज़गार कयो वियो आहे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस खे अपील था करियूं त स्टील मिल खे फौरी तौर शुरू कराए जबरी बरतरफ़ मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे।